पीटीआई बानी जी घरवारी बुशरा बीबी 9 महीनन बाद अटियाला जेल में आजाद। बुशरा बीबी तोशाखाना केस 2 में जमानत ते आजाद थियण बाद सीएम हाउस पेशावर पहुंची वई। इस्लामाबाद हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं बुशरा बीबी जी जमानत मंजूर कई। अॼु रोबकार जारी थियण बाद खेसि जेल में आजाद कयो वियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त बुशरा बीबी जी आज़ादी कंहिं डील जो नतीजो न आहे। डील हुजे हां त बुशरा बीबी 9 महीना जेल में न गुज़ारे हां। पीटीआई बानी भी डील न पर अदालतुनि ज़रिए आज़ाद थींदो। अडियाला जेल इंतजामिया इस्लामाबाद हाई कोर्ट के हुक्म बावजूद पीटीआई बानी के अदालत में पेश न कयो। अदालत पीटीआई बानी के 3 वगे ताईं पेश करण ऐं वकीलन सां मुलाक़ात कराइण जो हुक्म ॾिनो हो। अदालत चयो हो त पीटीआई बानी के पेश न करण ते वज़ाहत ॾियणी पवंदी। हिक ॿी दरख़्वास्त ते अदालत पीटीआई बानी जे चेकअप लाइ मेडिकल बोर्ड जोड़ण जो हुक्म ॾेई छॾियो। मेडिकल बोर्ड में कारे नांग जे नाले ते आइनी तरमीम वारे समूरे अमल खे तकरारी बणाइण जी कोशिश कई वई। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा खां सवाइ 6वीं आइनी तरमीम मुमकिन न हुई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बरतानवी नशरियाती इदारे खे ॾिनल इंटरव्यू में चयो आहे त मुल्क मां सियासी इस्तेकाम खे ख़त्म करणो आहे त पहिरियों कदम जेल में वेठल शख़्स खे खणणो पवंदो। मौलाना फज़लुर रहमान खां सवाइ बि आइनी तरमीम लाइ नंबर्स पूरा हुआ, पर असांजी कोशिश हुई त आइनी तरमीम में इत्तफ़ाक़ राय सां कई वञे। जुडिशल कमीशन 13 मेंबर्स ते बदल हूंदी। जुडिशल कमीशन जे इजलास खां अॻु आइनी बेंचुस जोड़ियूं वेंदियूं। करण वारे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर ताड़ 6वीं आइनी तरमीम बाबति वज़ाहत जारी करे छॾी। आज़म नज़ीर ताड़ चयो आहे त 6वीं आइनी तरमीम में को बि मुजारो न आहे। माण्हू असांजा अमल ॾिसी रहिया आहिनि। तारीख़ कॾहिं बि माफ़ न कंदी। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मंसूर अली शाह जो चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा खे वियो ख़त। ख़ुसूसी बेंच में वेहण न वेहण जा सबब ॿुधाया। जस्टिस मंसूर अली शाह ख़त में चयो आहे त तरमीमी ऑर्डिनेंस ते फुल कोर्ट ठहण ताईं ख़ुसूसी बेंच में न वेहंदुसि। पाकिस्तान पीटीआई बानी जे आज़ादी बाबति अमरीकी कांग्रेस जे नुमाइंदनि तरफ़ां सदर जो बाइडन खे लिखियल ख़त खे सफ़ारती असूलनि ऐं रियासती लाॻापनि ख़िलाफ़ करार ॾेई छॾियो। हफ़्तेवार मीडिया ब्रीफिंग में परॾेही ऑफिस जी तर्जुमान ममता ज़ोरा बलोच चयो त पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि ते तबसरा सफ़ारती असूलनि ऐं रियासती लाॻापनि ख़िलाफ़ आहिनि। इहे ख़त पाकिस्तान जे सियासी सूरतहाल जे ग़लति अक्कासी ते ॿधल आहिनि। एससीओ समेत पाकिस्तान ऐं भारत जे परॾेही वज़ीरनि विच में का बि बाज़ाब्ता मुलाक़ात न थी हुई। अमेरिकी सेंट्रल कमांड जे मैगज़ीन यूनिपार्ट जी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे शानदार लफ़्ज़नि में भेटा पेश। मज़मून में आर्मी चीफ जे पेशेवराणनि ऐं क़ाइदाननि सलाहियतुनि जो एतिराफ़। मज़मून में चयो वियो आहे त जनरल आसिम मुनीर पाकिस्तान जी सलामती, इस्तेहकाम ऐं ख़ुशहालीअ लाइ कोशिशूं करे रहियो आहे। संदसि अॻवाणीअ में ख़ारजी दहशतगर्दनि ख़िलाफ़ वसी ऑपरेशन थिया। 22,409 इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन्स में 398 ख़ारजी दहशतगर्दनि खे मारियो वियो। जनरल आसिम मुनीर वाज़े कयो त दहशतगर्दनि खे रियासत आॾो झुकणो पवंदो। शहरनि जी हिफ़ाज़त लाइ दहशतगर्द नेटवर्क्स खे ख़त्म कंदो। दिफ़ाई माहिर पारां कंहिं बि मुल्क जी आर्मी चीफ बाबति लिखंदड़ मज़मून गैर मामूली करार। आईजी सिंध पारां जोड़ियल जांच कमेटी डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस जी मुकमल रिपोर्ट पधरी करे छॾी। 31 सुबहनि ते ॿधल रिपोर्ट में 21 पुलिस अमलदारनि, 4 होटल मुलाज़िमनि, डॉक्टर शाहनवाज़ जे 5 घर भातियुनि ऐं 3 सीनियर पुलिस ऑफिसरनि जा बयान रिकॉर्ड। डॉक्टर शाहनवाज़ जे वारसनि हिकु भेरो ॿीहर पुलिस जे मुक़ाबले खे कूड़ो करार ॾेई छॾियो। वारसनि जांच टीम खे ॾिनल बयान में चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कम सां कराची वियल हो, जंहिं आईडी तां गुस्ताखाना मवाद शेयर कयो वियो, उन जी डॉक्टर शाहनवाज़ तरदीद कई हुई। उमरकोट पुलिस खेसि कूड़े मुक़ाबले में क़त्ल कयो। जांच रिपोर्ट मूजिबि एसएचओ सिंधड़ी ऐं सीआईए पुलिस बयान में चयो आहे त डॉक्टर शाहनवाज़ मुक़ाबले दौरान संदसि साथीअ जी गोली लॻण सबबि मारिजी वियो।
मीरपुर ख़ास जे अॻूणे DIG जावेद जिस्कानी बयान में चयो आहे त लाश जी सिक्योरिटीअ लाइ 3 पुलिस मोबाइलूं रवानियूं कयूं। कुझु देर बाद ख़बर आई त लाश खे मशहूर माण्हुनि साड़े छॾियो। डिप्टी स्पीकर साहब हिन पासे बि निहारींदा करियो। गुसल टीम बि ठहराव ते ॻाल्हाइण पे चाहियो पर अवां मौक़ो न ॾिनो। सिंध असेंबली में ॻाल्हाइण जो मौक़ो न मिलण ते अॻूणे स्पीकर आगा सिराज दुरानी जी शिकायत। पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाईंदे आगा सिराज दुरानी चयो आहे त रूल्स मूजिब 21 ॾींहनि अंदरि हल्फ न खणंदड़ मेंबर खे डी सीट करणु घुर्जे। जेको चूंडल MP कसम नथो खणे उहो वोटर सां ज़्यादती थो करे। को मेंबर ऐवाम में अचण में दिलचस्पी नथो रखे त खेसि सीट छॾे ॾियणु घुर्जे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त इहा पार्टीअ जी पॉलिसी नाहे त कंहिंखे डी सीट कजे। PPMP फयाज़ बुट जे कराची खां दादू ऐं सखर ताईं ट्रेन सर्विस शुरू करण बाबति महमली वारी रिथ जी पंहिंजनि ई मेंबर्स मुखालफ़त करे छॾी। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारां फयाज़ बुट जे महमली वारी रिथ जी मुखालफ़त आगा सिराज दुरानी जो चवणु हो त रेलवे वफ़ाक़ी खातो आहे, उन जो सिंध हुकूमत सां वास्तो नाहे। डिप्टी स्पीकर रूलिंग ॾेई फयाज़ बुट जी महमली वारी रिथ रद्द करे छॾी। सदर आसिफ ज़रदारी कराची जे मसइलनि खे हल करण जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं। सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त मंसूबे ते फाइनेंसिंग लाइ दोस्त मुल्क तयारु आहे। शहर जी बेहतरी लाइ वॾे वज़ीर ऐं कराची जे मेयर सां राब्ते में रहंदो आहियां। रीसाइकिल पाणी सनअतुनि खे ॾिनो वेंदो। FBR जो मुल्की मईशियत में करंगे जी हैसियत रखंदड़ ज़राअत ते वार। ट्रैक्टर्स ते सेल टैक्स 10 मां वधाए 14 सैकड़ो करे छॾियो। मक़ामी तोड़े दरामदी ट्रैक्टर्स ते सेल टैक्स में 4 सैकड़ो वाध सां आबादगार सख़्त परेशान। आबादगारनि फ़ैसिले खे रद्द कंदे चयो आहे त मौसमी तब्दीली ऐं बरसातुनि सबबि पहिरीं ज़राअत तबाह थी वई आहे। टैक्स में वाध सां ट्रैक्टर्स वधीक महांगा थींदा, ज़रई उपत बि मुतासिर थींदी। टैक्सिस में वाध वारो फ़ैसिलो फौरी तौर वापसि वरितो वञे। KP जे इलाइक़े बाजोड़ में सिक्योरिटी फोर्सिस जो कुझु इतलाह ते ऑपरेशन नवखारी दहशतगर्द मारिजी विया। ISPR चयो आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि में 2 अफ़गाती बमबार ऐं इंतहाई गुरबल ख़ारजी लीडर समेत सैयद मोहम्मद उर्फ कुरैश उस्ताद बि शामिल आहिनि। मारी वेलनि ख़ारजियुनि वटां वॾे अंग में हथियार ऐं अफ़गानी जिकेट ज़ब्त कया विया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां फ़िज़ाई मश्क इंडस शील्ड 2024 जो दौरो। मश्कनि जो जाइज़ो वरितो। पाक फ़िज़ाईअ जी जंगी तयारियुनि ते इत्मीनान जो इज़हार। आर्मी चीफ फ़िज़ाई सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ फ़िज़ाईअ जे किरदार जी वाखाण कई। ISPR चयो आहे त एयर चीफ आर्मी चीफ जी आमद ते संदसि इस्तक़बाल कयो। जनरल आसिम मुनीर चयो त फोर्सिस में सहकार ऑपरेशनल कामयाबियुनि खे हासिल करण लाइ ज़रूरी आहे। एयर चीफ चयो त आर्मी चीफ जे दौरे सां फ़ौज ऐं फ़िज़ाईअ जे सहकार खे हथी मिलंदी। वफ़ाक़ी हुकूमत नवंबर में PI जी निजकारीअ जो ऐलान करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान ते मजमूई तौर कर्ज़ $258 अरब ताईं पहुची वियो आहे, जेको मईशत जो 69 सैकड़ो थिए थो। पघारदार तबिके ते वधीक भार न विधो वेंदो। रियल एस्टेट ऐं रिटेलर्स ते टैक्स आमदनी वधाइणी पवंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मवासिलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान जी मुलाक़ात। सखर हैदराबाद मोटरवे गॾिजी तामीर करण लाइ स्टडी कराइण जो फ़ैसिलो।
जाम शुरू खां सेवन रोड बि 23 मार्च 2025 ताईं मुकम्मल करण ते इत्तेफ़ाक़। वॾे वज़ीर लियारी एक्सप्रेस वे खे सिंध हुकूमत हवाले करण ऐं NH रोडनि जी बजट वधाइण जो मुतालबो करे छॾियो। मुराद अली शाह चयो त ठटे खां कोटड़ीअ वारो रोड ठाहिण लाइ सिंध हुकूमत हवाले कयो वञे। रावलपिंडी टेस्ट मैच जो पहिरें ॾींहं ते इंग्लिश टीम खे 267 रन्स ते आउट कंदड़ क़ौमी टीम जा शुरूआती बैट्समैन बि क्रीज़ ते बीह न सघिया। पहिरें ॾींहं जी रांदि ख़तमु थियण ते पाकिस्तानी टीम 3 विकेट जे नुक़सान ते 73 रन्स ठाहियूं। अब्दुल्ला शफीक 14, साइम अयूब 19 ऐं कामरान गुलाम 3 रन ठाहे आउट। पाकिस्तानी स्पिनर्स जी शानदार बॉलिंग सबबि इंग्लिश बैट्समैन क्रीज़ बीह न सघिया। जिमी स्मिथ 99 रन्स ठाहे नुमाया रहियो। पाकिस्तान पारां साजिद ख़ान शर, नोमान प्रे ऐं ज़ाहिद मोमून 1 विकेट वरिती। फिलिपाइन में सामूंडी तूफ़ान तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं हादसनि में 26 ॼणा फ़ौत, लखे माण्हू बेघर थी विया। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि फिलिपाइन जे इलाइक़े येलो ज़ोन में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ॿोॾि जहिड़ी सूरतहाल पैदा थी वई। लैंडस्लाइडिंग ऐं ॿियनि वाक़िअनि में फ़ौतुनि जो अंक वधी 26 थियण जी तस्दीक़। मुतासिर इलाइक़नि में रेस्क्यू कार्रवायूं जारी। ऐं हॉलीवुड जी हॉरर मूवी ऐश जो पहिरियों ट्रेलर जारी। सस्पेंस ऐं दहशत ते ॿधल फिल्म ईंदड़ साल सिनेमा घरनि जी ज़ीनत बणिजंदी।